जहांगीर खान सां भिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। मरंदो हाणे जो सूबेदार मुंहिंजे हिननि हथनि सां मरंदो हो तो हुजे जेको इन्हनि सां मुक़ाबलो करे। हाणे तू जल्दी वञ त केरु ॾिसी न वठे पाण खे। मूंखे नथो लॻे त ही के पाण में विढ़नि। हाणे जेको बि कमु कयो सोची सम्झी कजो, न त ई ज़ालिम मूंखे मारे छॾींदा। सरदार वॾेरे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? रुस्तम वारा हाणे होश में कोन हूंदव। चए तोखे साथ ॾियण लाइ बि तयारु आहे। लॻे थो को पाण खे विढ़ाए रहियो आहे। असां तुंहिंजा चोर न आहियूं। जेकॾहिं इहा वेड़ खणी हली त तमामु वॾो नुक़सानु थींदो। तुंहिंजो पलाद कंदुसि, तुंहिंजे दुश्मननि खे माफ़ कोन कंदुसि। ओ मुंहिंजे भाउ खे मारे इहो साबित कयो आहे त सभ खां वॾो तूं ई मुंहिंजो जानी दुश्मन आहीं। अदा असलम इन बारे में सोचो आहे त इलेक्शन में तोखे बि हारियूं। असां सदाई हिननि वॾेरनि खे वोट ॾिना आहिनि ऐं वोट वठी वॾेरा असांखे यादि ई न आहिनि कंदा। ऐं असांजे ॻोठ में न ई स्कूल आहिनि ऐं न ई वरी रस्ता। जेकर तोखे इलेक्शन में बीहारियोसीं मूंखे यकीन आहे सभई ॻोठ वारा असांजो साथ ॾींदा। जी अदा बिल्कुलु मूं बि ईअं सोचियो पे। इन्हनि ग़रीबनि खे पंहिंजा हक़ मिलणु घुरिजनि। अदा जेकॾहिं असलम खे इलेक्शन में बीहारियोसीं त ग़रीबनि खे ज़रूरु हक़ मिलंदा। हा जेकर तो इलेक्शन खटी त सभ खां पहिरीं ॻोठ में स्कूल मंज़ूर कराईंदासीं। अदा इल्मु रोशनी आणींदो आहे। तू लिखियल पढ़ियल आहीं, तू सभु कुझु सम्झी थो। अदा इहा महिरबानी तव्हांजी आहे। न मुंहिंजा भाउ, इहो मुंहिंजो फर्ज़ हुयो जो मूं तोखे पढ़ायो। बाबा खां पोइ इहे ज़िम्मेवारियूं सभु मूं ते हुयूं। जेको मुंहिंजो फर्ज़ हुयो उहो मूं निभायो आहे। मां सभिनि हालातनि खे मुंहुं ॾींदे ई तोखे पढ़ायो। हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। तव्हां वञो ॻोठ वारनि सां वञी मिलो ऐं उन्हनि खे हिकु कयो ऐं हिन वारे इलेक्शन में तोखे ई बीहारींदासीं। अदा असां हाणे ई ॻोठ वारनि सां वञी मिलूं था। मुंहिंजा भाउ इलेक्शन अचण वारी आहे ऐं हिन दफ़े बि मुंहिंजे साम्हूं कंहिंखे बीहण जी जुरत न हुअण घुर्जे। अदा इहा जुरत रुस्तम जे भाउ असलम कई आहे। वोट बि अव्हां खां मथे खणी वेंदो छो त हिन भेरे पूरो तक असलम सां गॾु आहे। अदा ॿी ॻाल्हि इहा त पूरे ॻोठ वारा नारा बि असलम जा था हणनि। बाबल पोइ इहो असलम मारियो वेंदो त पोइ छाजे लाइ? इहो असलम इलेक्शन खां अॻु में ख़तमु थियण घुर्जे। पोइ तक जा माण्हू वोट कंहिंखे ॾींदा? न रहंदो बांस ऐं न वॼंदी बांसुरी। ठीकु आहे बाबल सम्झी वियासीं। इहे न सम्झंदो छो त जेको जहांगीर खान सां भिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। अमा हिन भेरे इलेक्शन में असलम बीठो आहे। सच्ची बाबा पोइ असां वोट असलम खे ॾींदासीं। इन्हनि वॾेरनि असां ग़रीबनि खे अॼु ताईं ॾिनो छा आहे? अमा असांजे ॻोठ जे स्कूल में कुता ॿधा पिया आहिनि। बाबा इहा ई त जाइलात आहे। असांजे ॻोठ जा मासूम ॿार ऐं निंगरियूं किथे पढ़नि? असांजो वोट में असलम खे आहे। अमा छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। मुंहिंजे लाइ मानी खणी। जी हा बाबा मां मानी हाणे थी ॾियां तव्हांखे। अदा मां जॾहिं ॿिन्ही खे गॾु ॾिसंदो आहियां त मुंहिंजो अंदर में असुल पाए वठी वेंदी आहे। छो त मां हिन ॿिन्हिनि खे विढ़ाइण चाहियां थो। मूंखे हिननि जी दोस्ती पसंदि ई न आहे।
अदा ये ॿई हिक ॿिए जे मथां जान ॾियण लाइ तयारु आहिनि। सरकार सॼे ॻोठ में इन्हनि जे दोस्तीअ जी हक़ आहे हक़। तॾहिं त तव्हांखे चवां थो त इहे ॿई जे हिकु हूंदा त पंहिंजी सलामी न भरींदा। मां त चवां थो त इहे ॿई असांजे ॾाढो झुकियल हुजनि, झुकियल। सरकार जेकॾहिं न इन्हनि खे झुकाइणो अथव त इन्हनि ॿिन्ही खे पाण में विढ़ाए छॾियो इन्हनि खे। कमदार, इहो कमु सिर्फ़ु हिकु माण्हू करे सघे थो। अदा उहो कहिड़ो माण्हू आहे? केरु आहे उहो वरी सरकार? मूंखे ॿुधायो, मां जो आहियां। मां इन्हनि ॿिन्ही खे दफ़न करे छॾियां। अदा तूं रुगो हुकुम कर त मां इन्हनि खे पूरो करे छॾियां। न अदा न, इहो कमु मां सिर्फ़ु सिकंदर धाड़ियल खां कराईंदुसि। छो त जेको जहांगीर ख़ान सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। वॾा इलेक्शन मथां आहे, लॻे थो वॾेरा हाणे पाण खे यादि पक कंदा। हाँ सरदार, मुबीन सही थो चवे। वॾा ये वॾेरा मतलबी माण्हू अथई, जॾहिं कमु पवंदो आहे तॾहिं यादि कंदा आहिनि, कमु निकिते खां पोइ यादि ई न आहिनि कंदा। हाँ साथियो, चओ बिल्कुलु सच था। ये वॾेरा आहिनि वॾा मतलबी, जेॾी महिल हुननि जो कमु पवंदो आहे पोइ असांखे यादि कंदा आहिनि। सरदार हाणे जेको बि कमु कयो सोची सम्झी कजो। हाँ सरदार, असां कंहिंजा गुलाम न आहियूं, माल ॾींदा त असां कमु कंदासीं। हाँ दोस्तो, हाणे ईअं ई कबो। हिन चक्कर उन्हनि सां ठके ठोके ॻाल्हाईंदासीं संगत, पर पंहिंजो बि कमु आहे पैसे सां। जेकॾहिं पाण खे पैसो ॾींदा त पाण उन्हनि लाइ ज़रूरु कमु कंदासीं। तव्हांखे त ख़बर आहे त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे, पाण। बाबा, ये जहांगीर खान वारा हर भेरे असां खां वोट वठी कामयाब थींदा आहिनि, ऐं हिननि अॼु ॾींहं ताईं असांजे लाइ कयो छा आहे? बेहतर असांजा हक़ खाई पंहिंजा बंगला आॾिया अथऊं। असां ग़रीबनि खे हुननि ॾिनो छा आहे? ऐं हिन भेरे रुस्तम जो भाउ असलम टिकट वठे पियो, ऐं मां सोचां थो त हिन भेरे असलम खे वोट ॾेई कामयाब कयूं, छो जो हू पंहिंजे ॻोठ जो आहे ऐं हू मिसकिननि जो ख़्याल बि रखंदो। पुट चङी सच थो, इहे जहांगीर वारा जेके अथई न वॾा ज़ालिम माण्हू आहिनि। हर भेरे ग़रीबनि खां वोट वठी उन्हनि खे हक़ ई न ॾींदा। बाबा साईं, इन्हनि ज़ालिमनि खे असां त ताक़तवर बणायो आहे, तॾहिं त असांजी हिन सिंध धरतीअ मथां ज़ुल्मनि जा पहाड़ था किराइनि। को त हुजे जेको इन्हनि सां मुक़ाबिलो करे। हा दा, असां जेकॾहिं असलम खे वोट ॾेई कामयाब कंदासूं त पोइ असलम असांखे ज़रूरु फ़ाइदो ॾींदो। हा दा, इन्हनि खे कमज़ोर करणो आहे, पंहिंजी औकात इन्हनि खे यादि ॾियणी आहे। ग़रीब जी वोट जी ताक़त छा हूंदी आहे? हा दा, उहा आहे तो शैतान किथे मसलो न करे विझे। आज़ाद, हाणे उहो वक़्तु न आहे रहियो। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, हिन में एतिरी जुरत ई न आहे जेकॾहिं कंहिं ग़रीब ते साम्हूं ज़ुल्म करे। हा, बाक़ी अंदरूनी तौरु ही शैतानगिरी करे त उहा ॿी ॻाल्हि आहे। ठीकु आहे पुट, जेका तव्हां सभिनी जी मर्ज़ी। हेलो सिकंदर, मां जहांगीर खान थो ॻाल्हायां। ओ हुकुम कयो जहांगीर खान, हुकुम कयो। मूंखे पक हुई तव्हां मूंखे कॉल ज़रूरु कंदो। हुकुम कयो, मूंखे छा करणो आहे? यार सिकंदर, रुस्तम जे घर चोरी करणी आहे ऐं उहे पहिरां वरी शहबाज जे घर छॾणा आहे। जहांगीर खान, तुंहिंजो इन कमु करण मां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? तोखे फ़ाइदो मिलंदो, तूं सिर्फ़ु मुंहिंजो इहो कमु कर, मां तोखे ख़ुशि करे छॾींदुसि। ठीकु आहे जहांगीर खान, ठीकु आहे, असांजी तोखे पारत हुजे। बाक़ी ईअं सम्झ त इहो तुंहिंजो कमु थी वियो। तूं सिर्फ़ु इहो कमु करे ॾेखार, इनाम तोखे मुंहुं घुरियो मिलंदो। ओके ओके, अल्लाह।
अदा सिकंदर छा थो चए कम कंदो या न? कम ज़रूर कंदो सुल्तान खान, पैसनि ते कम छो न कंदो? अदा वाकई सिकंदर कम जो माण्हू आ, अॻे ई पंहिंजा खोड़ कम कया अथसि। अरे बाबा तॾहिं त सिकंदर मथे हथ रखियो अथमि। सरकार बाबा जी सोच के तो मुझे भी नियतन जो सलामा। वाह वाह कमदार तोखे ना है खबर सियासत को अदा खां सिखे। कमदार इन्ही खे चवंदा आहिनि वॾेर काई सियासत, नाग बि मरे लठ बि बचे। भले जेकॾहिं इहो पहिरियों शहबाज जे घर वियो पोइ त इहे विड़ी मरंदा। कमदार मां बि त इहो ई चाहियां थो, इहे विढ़ंदे मरनि, छो त जेको जहांगीर ख़ान सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। हाल सरदार छा चयो वॾेरे, कहिड़ो कमु पातो आहे वॾेरे पाण में? करीम जहांगीर ख़ान जो इहो हुकुम आहे त अॼु राति असांखे रुस्तम जे घर ते का करणी आहे ऐं उहे पंहिंजे पेरनि जा निशान शहबाज वारनि जे घर में उछलणा आहिनि त जीअं उन चोरीअ जो इल्ज़ाम शहबाज वारनि मथां लॻे। सरदार पाण चोरी कयो त मां वॾेरे खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? वहीद वॾेरे खे फ़ाइदो थिए न थिए असांजो उन सां छा वञे, पर इन कम करण सां पाण खे त फ़ाइदो मिलंदो न। सरदार पाण खे मामूली चोरी मां कहिड़ो फ़ाइदो मिले? मुबीन चोरी जो सामान भी मिलंदो ऐं जहांगीर खां इनाम भी वठंदासीं। इन खे चवंदा आहिनि हिकु धक सां ॿ शिकार। इन खां वधीक ॿियो पाण खे छा घुर्जे? तव्हांखे त ख़बर आहे त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे, पाण। ॿुधाए मां केरु आहियां? ही तो मुझे महबूब साईं याद आहिनि। पर अचण में एॾी देर तोखां मां हाणे नाराज़ आहियां। मुंहिंजा मिठा तोखे त ख़बर आहे त मां सॼे घर जो कमकार लाइ पोइ तोसां मिलण ईंदी आहियां, ऐं अञा बि तूं नाराज़ आहीं। केतिरो इंतज़ार करायो अथई मूंखे? इंतज़ार में त मज़ो आहे महबूब साईं, हाणे भला माफ़ी ॾे, अॻिते तोखे इंतज़ार कोन कराईंदसि। हाणे बस नाराज़गी खत्म कर। तोखां भला नाराज़ थी सघां थो महबूब साईं, तूं त मुंहिंजी जान आहीं। तो साही प्यार आहे तू ही तैयार आहे, तुझे मथा ओ जानी सिर ही कुर्बान आहे। तो साही प्यार आहे तू ही तैयार आहे, तुझे मथा ओ जानी सिर ही कुर्बान आहे। तो साही प्यार आहे हो। सोहरा दुनिया में त खोड़ घुमन था, पर तू जहिड़ा जानी कौन सुजन था, पर तू जहिड़ा जानी कौन सुजन था। तुझे हुस्न जी जानी, तुझे हुस्न जी जानी शहरन में हाक आहे, तुझे मथा ओ जानी सिर ही कुर्बान आहे। तुझे मथा ओ जानी सिर ही कुर्बान आहे। तो साही प्यार आहे तू ही तैयार आहे, तुझे मथा ओ जानी सिर ही कुर्बान आहे। तो साही प्यार आहे हो।
हर जाए महफिल में तू जो जिक्र जेको मिले तो चए वाह जो दिल बरा जेको मिले तो चए वाह जो दिल बरा तो में त मुझो जानी तो में त मुझो जानी पयल साह आहे तुझे मथा ओ जानी फिर ही कुर्बान आहे तुझे मथा ओ जानी फिर ही कुर्बान आहे तो साही प्यार आहे तू ही तैयार आहे तुझे मथा ओ जानी फिर ही कुर्बान आहे तो साही प्यार आहे हो। हाजी हमीद बके वारा जानी मौला बख्श दियई लखण जवानी मौला बख्श दियई लखण जवानी तो सा मिलण लाए घुरंदी दुआऊं आया तो सा मिलण लाए घुरंदी दुआऊं आया तुझे मथा ओ जानी फिर ही कुर्बान आहे तुझे मथा ओ जानी फिर ही कुर्बान आहे तो साही प्यार आहे तू ही तैयार आहे तुझे मथा ओ जानी फिर ही कुर्बान आहे तो साही प्यार आहे हो। अदा पंहिंजी चोरी शहबाज वारा नथा करे सघनि। अदा शहबाज तव्हांजो सुठो दोस्त आहे। इहो तव्हां सही था चओ, असांजी ॿिए कंहिंसां दुश्मनी बि न आहे, भला केरु थो थी सघे असांजो चोर ॿियो। अदा लॻे थो त को पाण खे विड़ाए रहियो आहे। हा दा, तव्हां सही था चओ। हाणे हिते वेही वक़्तु विञाइण में को फ़ाइदो न आहे। हली ॾिसूं था शहबाज खे चए छा थो। वॾा सूबेदार त हाणे पंहिंजी गिचीअ में पइजी वियो आहे, बर्दाश्त त का करण ई नथो ॾे। सरदार जेको बि शिकार कयूं था इहो सूबेदार असांजे हथनि मां छॾायो थो वञे। हाँ मुबीन, तूं बिल्कुल सही तो चई यार। वाकई जै शिकार ते पाण निकरूं था, अचानक ई यो इंस्पेक्टर उते पहुची तो वने ऐं वो शिकार असांजे हथनि मां छॾाए थो वञे। यार मूं त घणई दरगुज़र कयो त छॾे ॾियास, मन सुधरी वञे, पर लॻे थो त मौत इन जो मुक़द्दर बणिजी चुको आहे। मरंदो इहो हाणे हिन मुंहिंजे हिननि हथनि खां मरंदो। तव्हांखे ख़बर आहे त सिकंदर पंहिंजो मुक़द्दर पाण ठाहींदो आहे। सरदार इन सूबेदार हाणे बिलो कयो। हाँ सरदार, भाई तो सही तो चए, हाणे सूबेदार जो बिलो करणो पवंदो। तव्हां बिल्कुल सही था चओ, मरंदो हाणे इहो सूबेदार मुंहिंजे हिननि हथनि सां मरंदो। शींहं जे वात मां शिकार खसियो आहे। आज हिनखे इहा ख़बर न आहे त सिकंदर पंहिंजो मुक़द्दर पाण ठाहींदो आहे। पाण शहबाज ॿाहिरि निकिरी अच। ॻाल्हाए रुस्तम, छा थियो अथई? जो सुबुह सुबुह सां ही माण्हू वठी अची मुंहिंजे दर ते बीठो आहीं। शहबाज, तूं एॾो ठाको न थी। तूं चोर आहीं मुंहिंजो। तो मुंहिंजे घरां चोरी कई आहे। पहिरियों
सौ सिधो तुंहिंजे घर आयो आहे। होश में ताही रुस्तम ही तू छा तो चई? जेकॾहिं तव्हां चोर न आहियो पोइ तव्हांजे दर ते पहिरियों कीअं आयो? वञूं था रुस्तम, तुंहिंजा पेरा असांजे दर ते आया आहिनि, पर तुंहिंजी चोरी असां न आहे कई। अरे तू तो माच कर चिबा, मां एतिरो नादान न आहियां, सब कुछ समझा तो। यार चोर जा पुट आयो ता। ज़बान संभाले ॻाल्हाए रुस्तम, असां तोखे हर वंवार ॾियण लाइ तयार आहियूं, पोइ बि तूं असांजी ॻिची थो पई। रुस्तम चए तोखे साख ॾियण लाइ बि तयारु आहियूं। अरे जॾहिं पहिरों सौ सिधो तव्हांजे दर आयो आहे, कोई भी मां तव्हां खां साख वठां, शर्म नथो थिए? अरे चोरो, खुदा घाट जो कूड़ा कसम था खणो। रुस्तम लॻे थो को पाण खे विढ़ाए रहियो आहे। रुस्तम असां तुंहिंजा चोर न आहियूं। शहबाज़, मां तोखे सिर्फ 3 ॾींहंनि जो टाइम ॾियां थो, 2 ॾींहंनि जो टाइम। 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे पंहिंजी चोरी मोटाए ॾे, न त तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो। छाकाणि त रुस्तम खान बरदर बाव आहे। बाव जॾहिं भड़की बबर थी तो आहे त सारे रख करे छॾींदी आहे। रख त पोइ ठीकु आहे, इन ॻाल्हि खे बि ॾिठो वेंदो। हल हाणे हल, यादि रखजा, अचो मूंसां। पलक छो थी भला आशिकनि खे तड़पाए थी? ॾिस असलम, तूं मूंखे वधीक तंग न कंदो कर, मां ॿिए कंहिंखे चाहींदी आहियां। पर मां त तोखे चाहींदो आहियां। मां तोखे कीअं सम्झायां त मां सिर्फ़ जावेद सां मोहबत कंदी आहियां। जावेद मुंहिंजी जान आहे, मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मुंहिंजो प्यार आहे। जावेद मुंहिंजो इश्क आहे ऐं हू मुंहिंजी मंज़िल आहे। इन्ही करे त चवां थी त तूं मूंखे विसारे छॾ। तोखे विसारण मुंहिंजी वस में न आहे। पुट, तव्हांखे छा थो लॻे त रुस्तम वारनि जी चोरी कंहिं कई हूंदी? बाबा इहा ॻाल्हि त मूंखे बि सम्झ में नथी अचे त रुस्तम वारनि जी चोरी आख़िर कंहिं कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उहो को असांजो बि दुश्मन आहे, जंहिं रुस्तम वारनि जी चोरी करे पेरो अची असांजे घर में सटियो आहे ऐं रुस्तम में असांखे पाण में विढ़ाइण जी कोशिशि पियो करे। हा दा, पंहिंजो को पुराणो दुश्मन आहे जेको पाण खे विढ़ाइण थो चाहे। हा दा, इहा ॻाल्हि रुस्तम वारनि खे सम्झाइणी पवंदी, किथे ग़लति कदम खणी न वञनि। अदा पप्पू, तूं छा थो सम्झी? पंहिंजे सम्झाइण सां इहे रुस्तम वारा सम्झी वेंदा? हा दा, हू पंहिंजी ॻाल्हि न सम्झींदा। हा दा, मूंखे लॻे थो त रुस्तम वारा कुझु न कुझु ज़रूरु कंदा। ठीकु आहे, वधीक ॾिसी था वठो त रुस्तम वारा छा था करे। बाबा, ओ बाबा, घर जो सॼो सामान खत्म थी वियो आहे, हाणे शेर वञी वठी अचो। मूंखे कुझु पैसा ॾे, पोइ मां वञा न। बाबा तव्हां हिते वियो त मां पैसा खणी थी अचां। बाबा ही वठो पैसा। बाबा, शेर मां मुंहिंजे लाइ हिकु सॻी वठी अचिजा। हा मुंहिंजी अमड़, हिकु सॻी छा, मुंहिंजे लाइ मां कपिड़ा बि वठी ईंदुसि। हाणे वेही घर जो कमकार कर, मां वञा थो। हेलो, हाँ जहांगीर खान, वरी कंहिंजी मौत आई आहे जो सिकंदर खे यादि कयो अथई? मौत कंहिंजी बि न आई, तोखे उहो ई साॻियो कमु करणो आहे। हिन भेरे वरी शहबाज़ वारनि जी चोरी करे रुस्तम वारनि जे घर पेरा छॾणा आहिनि। जहांगीर खान, यार मूंखे तुंहिंजी हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे। केॾी महिल तो चई असांखे त रुस्तम वारनि जे घर मथां का करे ऐं उहे पेरा वरी शहबाज़ वारनि जे घर उछलाए। जॾहिं असां उहे पेरा शहबाज़ वारनि जे घर उछलाया आहिनि त वरी ॿीहर तो चई त शहबाज़ वारनि जे घर ते का करे उहे पेरा रुस्तम वारनि जे घर में उछला। यार मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इन्ही ॻाल्हि खे छॾ सिकंदर, तोखे जेको कमु चयो आहे तूं फ़िलहाल उन खे कर।
ठीक है जहांगीर खान, ठीक है, उन्हनि सां मुंहिंजो को बि मक़सदु न आहे, पर यार हिकिड़ी ॻाल्हि आहे, अॻे भेरे बि तो असांखे कस लाथी हुई, ऐं जेकॾहिं हिन दफ़े असांखे इहा कस लॻी न त पोइ आईंदा असां में का बि उमेद न रखजांइ। हिन दफ़े तोखे ख़ुशि कबूल, तूं सिर्फ़ कम खे पट। ठीक है, ठीक है, ये समझ पो तुझे यो कम थी वियो। सरकार छा था समझो त रुस्तम ऐं शहबाज़ वारा पाण में विढ़ंदा? अदा कमदार सही थो चवे, ही पाण में पग मटियार आहिनि, मूंखे नथो लॻे त ही के पाण में विढ़नि। भले पाण में दोस्त हुजनि, पर मां इन ॿिन्हिनि खे पाण में विढ़ंदे ॾिसणु चाहियां थो। सरकार माना त हिन पूरे तरह में हाणे हुकूमत असांजी हूंदी आहे न? हा कमदार, हाण सिर्फ़ पंहिंजी बादशाही हलंदी। हा दा सही थो चईं, हिन तरह में को बि पंहिंजे अॻियां कंध खणी ॻाल्हाए न सघे। सरदार जेको तव्हांजो हुकुम जीअं चवंदव तीअं कंदासीं। सरदार मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वॾेरो करणु छा थो चाहे। केॾीमहिल थो चवे त रुस्तम वारनि जे घर में गिरो, केॾीमहिल थो चए त शहबाज़ वारनि जे घर में गिरो, पाण खे फसाइण त नथो चाहे? न मुबिन न, असांखे छा जे लाइ फसाईंदो? मां हिन जहांगीर खान जी सॼी ॻाल्हि सम्झी वियो आहियां, हू रुस्तम ऐं शहबाज़ वारनि खे विढ़ाइण थो चाहे। सरदार शहबाज़ रुस्तम वारनि खे विढ़ाइण में वॾेरे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? वञी खॾ जे तरे में पवनि, हुनमें असांजो छा वञे? तव्हांखे त ख़बर आहे त ही सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे, पाण। असलम नेठ त मूंखे पंहिंजे प्यार जो कैदी करे छॾियई न। ॿियो न त अड़े चरी ऐं त तोखे दिलि ऐं जान खां वधीक चाहींदो आहियां, तोमें त मुंहिंजो साह आहे। अल्लाह एतिरी मूंसां मोहबत कंदई, मूंखे त ख़बर ई न आहे। ॿियो न त जानी जानी
ॿाहिरि अच। शाबाश, ख़ैर त आहे जो ही धन माण्हुनि जो वठी अची मुंहिंजी दर ते बीठो आहीं। रुस्तम नेठ न मुड़े, पंहिंजो पलांत कई न पूरो। अरे रात तू मुझे घरां चोरी कई आहे। शाबाश, इहा तुंहिंजी भुल आहे। मां तुंहिंजी का बि चोरी न आहे कई। इहो ख़्याल पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां कढी छॾ। शाबाश, असां तव्हांजा चोर न आहियूं, वञी कंहिं ॿिए खे ॻोल्ह। शाबाश, सियाणो थी। मां थो चवां सियाणो थी। जे तूं चाहीं त असां खां एतबार वठी सघीं थो। नीत त तोखे मां बि ॾियण पई चाही, पर उन्ही टाइम त तूं नीत खे बि न मञियो। साक असां तोखां छो वठूं? तूं ई चोर आहीं। शेफा रोक, पंहिंजे भाइरनि खे ग़लति था ॻाल्हाइनि। हाँ मूंखे ख़बर आहे तव्हां मुड़ुसु माण्हू हाड़ा के जाइज़ आहे। अरे बात पंहिंजो बंदि कर। शहबाज, शहबाज, तो मुझे अज दुनिया ही उजाड़े छड़ी। अरे मां तोखे पंहिंजे भाइरनि खां वधीक असीस समझदोस। तो मुझे भाउ खे मारे, तो मुझे भाउ खे मारे इहो साबित कयो आहे त सभ खां वॾो तूं ई मुंहिंजो जानी दुश्मन आहीं। अखियूं खोल भाउ, अखियूं खोल, अखियूं खोल यार। ॾिस मां तुंहिंजो भाउ यार। इनके चो भाउ सां ॻाल्हाए यार। सरकार खुशखबरी, 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 खुशखबरी। अरे गाल बकंदे यार को मथो वेठो हणंदे। सरकार अॼु असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियासीं। वो जल्दी ॿुधाए कमदार, उहा कहिड़ी ख़ुशी जी ख़बर आहे जो अॼु तूं ख़ुशी में मापी न थो? बाबल शहबाज रुस्तम जो भाउ मारे विधो आहे। हाणे ॿुधा इहा खुशखबरी घटि आहे। ओ हिते रखीसि, हाणे ईंदो मज़ो। बंबोर खे पा लॻी वई आहे। बाबल हाणे त मिठाइयूं विरायो न। तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाब थी विया हो। मिठाइनि जा ढेर घुरायो मण मण, पर पहिरियां वात मुंहिंजो मिठो करायो। इन बरदड़ बात तेल त मूं हारियो न। मिठाई हक़ मुंहिंजो आहे। हा तव्हां अॼु ई रुस्तम ने न्यापो मोकिलियो। अदा भला इहो रुस्तम अव्हां सां छो मिले? अड़े ने रुस्तम खे आपे मां कढणो आहे त जीअं हू पंहिंजे भाउ जो पलांद करे। माना त रुस्तम खे कूड़ा दिलासा ॾियणा आहिनि त असां तोसां गॾु आहियूं, तुंहिंजे हर दुख में बराबरि जा शरीक आहियूं। ही दिलासा ॾियणा आहिनि अदा रुस्तम खे। मूंखे लॻे थो त हाणे तव्हां मुंहिंजी सियासत खे सम्झी विया आहियो, ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त जेको जहांगीर खान सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। कमदार, पर इहो रुस्तम शहबाज जो भाउ कॾहिं मारींदो? बाबलरा घबरायो छो था? जेकॾहिं न रुस्तम शहबाज जो भाउ न मारियो त उनखे मां मारींदुसि। मां हीरा हूं तब बीरा हूं। हाणे त ख़ुशि हो न, घबरायो न। अरे भाउ त चेल चा संदरा हूंदा आहिनि यार। तूं मूंखे ईअं नथो छॾे वञी सघी। मां तो चवां अखियूं खोल मुंहिंजा भाउ, अखियूं खोल। मां तुंहिंजो पलान शहबाज खान खां ज़रूर कंदुसि। इहो तोसां तुंहिंजे भाउ जो वाइदो आहे। तव्हां इहो तमामु ग़लति कयो आहे। रुस्तम वारनि जो भाउ मारे। रुस्तम वारनि जो माण्हू मारण मां बि न पई चाहियो, पर हालात अहिड़ा पैदा थी विया, मूंखे गोली हलाइणी पइजी वई। हा बाबा, थियो त तमामु ग़लति आहे। जेकॾहिं रुस्तम वारा असांजा चोर हुया न त असांखे कानूनी कारवाई करणु घुरिजे। पर अदा हाणे छा थींदो?
छा वरी छा थींदो, जेको थियो सो ॾिठो वेंदो। पुट रहो, तव्हां हाणे ख़्याल सां घुमिजो। रुस्तम वारा हाणे होश में कोन हूंदव। बाबा असांजे चारे तरफ़ नज़र आहिनि, असां होशियार रहंदासीं। तव्हां परेशान न थियो, मां सुभाणे वञी सूबेदार सां मिलां थो ऐं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले थो कयां, ऐं पोइ सूबेदार रुस्तम वारनि खे पाबंद कंदो ऐं हुननि खे को बि अहिड़ो क़दम खणण न ॾींदो। बाबा रुस्तम सुठो थो हिते मिली वञे। सरकार वॾे न्यापो कयो आहे त मूंखां थी वञे। हा कमदार, ॻाल्हि कर। ख़ैर में घुरायो आहे रईस, ऐं कहिड़ो कमु अथसि? बाबल कम बम जी मूंखे नाहे ख़बर, मूंखे रुगो न्यापो ॾिनई त रुस्तम खे चओ त मूंखां थी वञे। ठीकु आहे कमदार, ठीकु आहे, मां अची वेंदुसि। कमदार असां अची वेंदासीं। ठीकु आहे न बाबल, महल सां अची वञ। ठीकु आहे कमदार, मां पुॼी वेंदुसि। शहबाज खेर में चढ़ थियो आहे? हा, जेको मुंहिंजे हथां रुस्तम वारनि जो भाउ क़तल थियो आहे, उनके लाइ मां पंहिंजे पाण खे गिरफ़्तारी ॾिना। साहब असां गुनाहगार आहियूं, तॾहिं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले था कयूं। रुस्तम वारनि त तव्हांजे मथां केस दाख़िल नाहे करायो, त पोइ मां तव्हांखे कीअं गिरफ़्तार कयां? हा शाबाश, साहब सही थो चवे। यार रुस्तम, तो साथ नाइंसाफी थी है। जिन शहबाज तुझो दोस्त हुजे आ तो तुझे भाव के ना मारे आ। यार रुस्तम, तुझे साम्हूं तुझे भाउ खे शहबाज मारे वियो ऐं तूं ॾिसंदो ई रहिजी वे। यार ॻाल्हि सुठी त नाहे। जहांगीर खान, मां त शहबाज खे पंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त सम्झंदो हुयुसि, पर हुन मुंहिंजी सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो आहे। अञा ताईं तो कुझु ई नाहे कयो, तॾहिं त शहबाज चए थो त रुस्तम खे मां मारींदुसि। अरे का हिम्मत कर, मुर्सी कर, लेटा इन्हे शहबाज खे। फलाद पुराना नाइन थे ना रुस्तम, पहिरियां तुंहिंजी चोरी करी ऐं हाणे वरी तुंहिंजे भाउ खे मारे वरितोसि। अञा बि सब्र में आहे? मां घणेई सब्र कयो, हाणे मां पंहिंजे भाउ जो पलांद शहबाज खां ज़रूरु वठंदुसि। हाणे शहबाज खे इहो ॿुधाइणो आहे त रुस्तम खान बरदड़ भाउ आहे, जे भड़की पए त साड़े रख करे छॾे। रईस, असां पंहिंजे भाउ जो प्लान ज़रूरु कंदासीं। और इते रखीस तो जी खबर कोई शहबाज की तो रुस्तम भी कंहिं खां कमज़ोर ना आहे। बाबा जी तू चवहीं तो मां तोखे हमरा ॾियां, तोखे हथियार ॾियां, तोखे जेका मदद घुर्जे मां ॾींदुसि। न रईस न, मूंखे तव्हांजे हमराहनि जी ज़रूरत नाहे। मूंखे कुझु हथियार ॾियो, मां शहबाज खान खां प्लान पाणे कंदुसि। कंदार वञी रुस्तम के हथियार ॾियो, जे मुल्क में पायूं ॾे पायूं। अरे सर, खोड़ हथियार हाणे ई तो वञी गोत मां कढी ॾियांसि। जेको हथियार चए, तोप चए, बंदूक चए, रिपीटर चए, लांचर चए, हल यार रुस्तम। हाण जो ॾिसणो आहे त रुस्तम अॻिते छा थो करे, छो त जेको जहांगीर खान सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे। जावेद तू हिते ईअं रस्तन में मूंसां न मिलंदो कर, लॻे तो तुमखे बदनाम कंदे। अरे चरी, इश्क त अॻे ई बदनाम आ। जावेद, मां भी तोखे चाहींदी आहियां, पर शादी खां अॻे मां बदनाम थियण नथी चाहियां।
पर छा कयां तुंहिंजी सिक त मूंखे वेहण ई न ॾिनी। काफ़ी ॾींहं थी आया न तोखे न ॾिठो, सोचम था वञी महबूब जो दीदार करे अचां। हाणे दीदार कयई न, हाणे तूं जल्दी वञ त केरु ॾिसी न वठे पाण खे। हा वञा थो, मूंखे लॻे थो तूं सफ़ा ढुजणी आहीं। सिकंदर हिकु ॻाल्हि पुछाई, तूं मूंसां केतिरी मोहबत कंदो आहीं? इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे? अरे तूं त मुंहिंजी जान आहीं, मां त तोखे मन ई मन में चाहींदो आहियां। पोइ इहो ॿुधा तूं कॾहिं मूंखे पंहिंजो कंदो? उहो ॾींहुं परे न आहे, तमामु जल्द तूं ऐं मां हिकु हूंदासीं। सिकंदर, पोइ इहा धाड़ेलनि वारी ज़िंदगी छो थो गुज़ारी? अड़े चरी, तूं छा थी सम्झी त कोई ईअं चाहींदो आहे त मां धाड़ेल हुजां, पर हिन समाज जा ज़ालिम वॾेरा असां जहिड़े शरीफ़ माण्हुनि खे हथ में हथियार खणाइण ते मजबूर करे छॾींदा आहिनि। हाणे मूंखे काफ़ी देर थी वई आहे, हाणे मूंखे हलणु घुर्जे। अड़े चरी, ही दिल त नथी मञे जो तूं मूंखां दूर हुजी। अञा त तो मां सिक बि पूरी न आहे अथई ऐं तूं आई वरी वञण जूं ॻाल्हियूं पई करी। ठीकु आहे, पोइ मां हाणे हलां थी, तूं पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। इश्क दी मंजिल आशिक जाने, इश्क दी मंजिल आशिक जाने, ए वेस वगे नहीं जर मंगदा, ए वेस वगे नहीं जर मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा। मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा, इश्क सदाई सिर मंगदा।
दिगणती तख्त नाए को ताज दिगणती ए दोस्त तू साडा दर मंगदा ए दोस्त तू साडा दर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा खादम ख्याली कर देख तो कर खादम ख्याली कर देख तो कर खादिम ख्याली कर देख तो कर खादिम ख्याली कर देख तो कर हे प्यार दा प्याला पुर मंगदा हे प्यार दा प्याला पुर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क दी मंजिल आशिक जान इश्क दी मंजिल आशिक जान ए वेस वगे नहीं जर मंगदा ए वेस वगे नहीं जर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा इश्क सदाई सिर मंगदा खबरदार भजी गाड़ी धोके चढ़ नहीं रहते दोस्तमो ये सुठो तू कोन थो करे मुखे वार दी मुंजा भार तो के छड़े दींदा आहीं अरे ॾिसी रहंदा ते तुंहिंजो भाउ खे छा कंदो अरे खबर आहे मूंखे तुंहिंजे भाउ शहबाज़ जी मरण लाइ तयार थी बलुगड़ा शहबाज़ ही पियो अथई तुंहिंजे भाउ जो लाश जेको तोखे तोहफ़े में ॾियो थो वञाए छाकाणि त रुस्तम खान दोस्ती मथो मथे ते निभाईंदो आहे ऐं दुश्मनी बि मथो मथे ते अचो मूंसां जहांगीर खान तव्हां हिन ॻोठ जा चङा आहियो तव्हां मथां इहो फर्ज़ थिए थो त रुस्तम ऐं शहबाज़ वारनि जो ठाह करायो सूबेदार साहब तव्हां छा था सम्झो त मां कोशिशि न पियो कयां त हिननि जो ठाह थिए मां त पाण इहो ई चाहियां थो त हिननि जो ठाह थिए सूबेदार साहब हुननि हाणे हिकु ॿिए जा माण्हू मारिया आहिनि ऐं असां बि हाणे फुल कोशिशि कयूं पिया हू असां खां हाणे अॻिते घणो निकिरी विया तू भला हिननि जे ठाह जे चकर में छो लॻो बाबल तू वञी पंहिंजी ड्यूटी कर कमदार मूं मथां इहो कानून जो फर्ज़ आहे जेकॾहिं इहा वेड़ घणी हली त तमामु वॾो नुक़सानु थींदो सूबेदार साहब इंशाअल्लाह हुनजो हाणे ठाह कराईंदासीं बाबा तूं परेशान न थी मां हिन ॻोठ जो चङो आहियां मां ॿिन्हिनि खे घुराए ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी हुननि जो ठाह कराए छॾींदुसि जहांगीर खान मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई चङो मां हाणे हलां थो वॾो हलियोसीं रुस्तम ऐं शहबाज़ जो ठाह कराए कमदार बाबल कीअं थो सम्झी बाबल असुल बना था वही साथ हुई कोन इन सूबेदार ने जो असुल चवण न कजो तू मुझा गला मुझा बा
मां तुझो पलांत कदुस तो जा दुश्मन के माफ कोन कदुस उन्हनि खे तड़पाए मारदुस जॾहिं असां ते घोड़ा ॾिना असीं उनखे रत जा घोड़ा वाईंदासीं रत जा असीं पंहिंजे दुश्मननि खे माफ़ कोन कंदासीं मूंखे कसम अब तुंहिंजे खून जो मां उन्हनि खे ज़िंदा कोन छॾंदुसि मुंहिंजा पुट पप्पू पंहिंजे पीउ सां गला पंहिंजे पीउ सां गला वॾो आयो इहो असलम मुंहिंजे साम्हूं इलेक्शन में बीहण वारो हाणे पंहिंजा मसला हल करे अदा हाणे इन इस्लाम खे टिकट न मिलंदी छोजो हाणे हिन ते वॾा केस थी चुका आहिनि भोतारा साईं हाणे तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियो वॾा आया दोस्तीअ जा गीत ॻाइण वारा रुस्तम खान ऐं शहबाज खान हाणे शहबाज ऐं रुस्तम हिक ॿिए जा जानी दुश्मन बणिजी चुका आहिनि छो त जेको जहांगीर खान सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे ज़िंदगी विञाईंदो आहे सर छा थियो साहब डीएसपी साहब जो हुकुम आहे त सिकंदर वारनि खे ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तार करे चो तव्हांजी तयारी हुजे अॼु सिकंदर वारनि ते रेड करणो आहे जीअं हू कानून जे चंबे मां बची न सघनि सर जेको तव्हांजो हुकुम बाबल शहबाज खान रुस्तम तुंहिंजे भाउ खे मारे वियो ऐं तूं हथ ते हथ रखियो वेठो आहीं बाबल का मुर्सी कर न त मां वेठो आहियां हीना हूं सभु बीना हूं टाटा ॾेई छॾींदासीं न कमदार पहिरियां मां इहा पक कयां त रुस्तम ऐं मूंखे विड़ाइण वारो केरु आहे पोइ पलांत बि करे वठंदुसि वाह शहबाज़ वाह रुस्तम तुंहिंजे भाउ खे सरेआम मारे वियो आहे ऐं तूं थो चईं त ॿियो थो को विड़ाए सुल्तान खान रुस्तम मुंहिंजो दोस्त आहे मञा थो त हू मुंहिंजो भाउ मारियो आहे पर हुन पलांत में जज़्बात में मुंहिंजो भाउ मारियो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू बि हुनजो भाउ मारियो आहे अरे सर अदा सही थो चवे रुस्तम वारा असांजा पुराणा दोस्त आहिनि थोरो दुश्मन आहे जेको असांखे पाण में विड़ाइण थो चाहे जावेद ही असल खां वठी तव्हांजा दुश्मन आहिनि तव्हां वरी दोस्त था सम्झो अरे बाबल दोस्त वरी छा जो हुन तुंहिंजो भाउ मारियो आहे तूं वरी चई थो दोस्त हाणे बंदूक बाबा शहबाज तोखे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त मां हाज़िर आहियां बेधड़क चई छॾ मूंखे तूं जीअं चवंदे मां ईअं कंदुसि अरे सर फिलहाल तो ज़रूरत न आहे जंहिं बि शइ जी जंहिं ज़रूरत पवंदी मां मां खे ज़रूरु चवंदुसि बाबल रेस जो जे न चवण वठंदे त सदाई कामयाबियूं माणींदे हा कमदार तो छा शहबाज खे रुस्तम खां घटि सम्झंदो आहे जे रुस्तम ताक़तवर आहे त शहबाज बि रुस्तम खां घटि न आहे अरे सर तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे पहिरियां त मूंखे शक हो पर हाणे मूंखे पक थी वई आहे त रुस्तम ई आहे मुंहिंजो दुश्मन जेको हर भेरे मूंसां विढ़ंदो थो रहे ऐं हाणे मां हुनखे माफ़ कोन कंदुसि पंहिंजे भाउ जो पलांत हुन खां ज़रूरु वठंदुसि कमदार सम्झी वई न हाणे तोखे छा करणो आहे बाबा समझी सब समझी त मूंखे दरअसल करणो छा आहे हाणे हल त को त था खणी ॾिया हथियार ठीकु आहे सर तव्हांजी महिरबानी बाबा मां हिनखे हथियार खणी सुल्तान हाणे ॾिस त मां छा छा थो कयां छो त जेको जहांगीर खान सां फिटाईंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगी विञाईंदो आहे
बंदि कयो या फायरिंग बंदि कयो। तव्हांखे वास्तो आहे कलाम पाक जो हाणे या फायरिंग बंदि कयो, बंदि कयो दा बंदि कयो। तव्हां पंहिंजा कुंदर केतिरा मारींदो, असुर दुश्मन तव्हांजो जहांगीर ख़ान आहे। कलाम पाक जे सदके हाणे ठही वञो, बंदि कयो आहे रत जी रांदि बंदि कयो। माफ़ कर यार, थोड़ी गलती जे करे अज असीं पंहिंजा कुंदर कुआए छॾियासीं। कर शैताननि पाण खे विढ़ाइण में यार का कसर छॾी कोन। मां तोखो माफ़ी थो वठां यार, मूंखे माफ़ कजां। मुंहिंजा भाउ, असीं ॿिन्हिनि उन ज़ालिम वॾेरे जे चए ते अची पंहिंजा वेड़ा वीरान करे छॾियासीं। पर मुंहिंजो ई तोसां वाइदो आहे मुंहिंजा भाउ, मूंखे पंहिंजनि शहीद भाइरनि जो कसम, जेकॾहिं मां उन दुश्मन वॾेरे जा वेड़ा वीरान न कयुसि त पोइ मुंहिंजो नालो बि शहबाज़ न आहे मुंहिंजा भाउ। जहांगीर खान पंहिंजे अंजाम जे लाइ तयार थी। अॼु असां ॿई दोस्त मिली करे तुंहिंजी हस्ती मिटाए छॾींदासीं। अच्छा सूबेदार, मां तो चवां भाजी जान बचाए, छो थी तोखे मौत खणे? छो त सिकंदर पंहिंजो मुक़दर पाण ठाहींदो आहे। जहांगीर और पांचो पान के संभाल जा। खबरदार, अज बई गच्ची आया हो, बई मुझे हथा मार दी दो। अच्छे वती जहांगीर खान, तो असां ॿिन्ही दोस्तनि खे विढ़ाए असांजा बेड़ा वीरान कराया। और अॼु असीं अॼु तोखे तबाह करे छॾींदासीं।
शहबाज ॿुधो अथई न हूँ पंहिंजी सिंधी में वॾी कहावत मशहूर आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी इन्हनि ज़ालमनि जो अंजाम इहो ई थियणो हो जेको थियो यादि रखो सिंध धरती ते रहंदड़ हर माण्हू कॾहिं बि अना न कजो जेको बि धरती माउ सां गदारी कंदो उन नमक हराम ऐं गदार जो अंजाम ईअं ई थी थो कॾहिं बि कंहिं ज़ालिम वॾेरे चए ते अची पंहिंजा वेड़ा वीरान न कयो ॾिसो था न थोरी थोरी ॻाल्हियुनि ते असीं हिक ॿिए जा ख़ानदान ख़तमु करे छॾियासीं ऐं इंसानु जॾहिं जज़्बात में ईंदो आहे त पोयां कुझु बि नज़र न ईंदो ऐं असीं तव्हां सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त कंहिंजी बि चूचक ते कंहिंजे बि चए ते ईअं कंहिंजा वेड़ा वीरान न कयो जय सिंध।